वेलकम बैक नाज़रीन। अॼु असां वटि ईअं त मूं तव्हांखे ॿुधायो त इलाही सियासी वर्कर बि आहिनि जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखनि था। असां चाहियूं था त उन्हनि जी राय ॿुधूं त उहे छा था पिया सोचनि। हिन मुंहिंजे भाउ खे हिकिड़ो सुवालु आहे। नज़ीर राजपर नौशाद अफरोज़, मुंहिंजो दस्तगीर भट्टी साहिब खां सुवालु आहे त हीउ जेको सिंध जा जेकी 9 ॾींहं जेके गुज़रिया आहिनि, इन में ख़ुसूसी तौर ते 5 तारीख़, 8 तारीख़, 13 तारीख़ खां पोइ जेको सिंधी माण्हुनि जो रिएक्शन आयो आहे, इंटरनेशनल लेवल ते हिन वक़्त ताईं जेकी पाण पावर शेयरिंग सॾंदा रहिया आहिनि, ख़ुशूसन MQ में पीपल्स पार्टी, उन में केतिरो वॾो असरु थींदो, केॾो वॾो फ़र्क़ु पवंदो। इन खे थोरो मां बि हिकिड़ो हिन सां गॾु ई कनेक्टेड सुवालु आहे त चयो वञे थो त जेको ही निज़ाम नाज़मी सिरिश्तो रिवाइव थियो आहे, इन में बर्तानिया ऐं अमेरिका जो तमामु घणो असरु रहियो आहे, इन्फ्लुएंस रहियो आहे, उन्हनि जे चवण ते थियो आहे। त आख़िर हिकिड़ी इंटरनेशनल फोर्सिस हिन भाउ जी ॻाल्हि वांगी त उहे छो जेको आहे सो हिकिड़ी मख़सूस दुरियुनि खे जेके आहिनि से बेनिफिट ॾियण जे चकर में सिंधी माण्हुनि जी रिप्रेज़ेंटेशन किथे आहे? हाणे 2 सुवाल आहिनि। हिकिड़ो त तव्हांजो अॼु जवाबु मां पहिरीं थो ॾियां त फॉरेन पावर्स उन्हनि जा एम्बेसडर्स इंटरवीन करे कुझु धुरियुनि खे सेटिस्फाई करण लाइ उन्हनि जी मर्ज़ी जो निज़ाम आणनि था, इहो पंहिंजी जाइ ते आहे ऐं इहा ॻाल्हि थी आहे। ओपनली हू मीटिंग्स कनि पिया ऐं बयान बि ॾियनि पिया ऐं एतिरे क़दुरु चवनि था त जे तव्हांखे कराची में अमन करण लाइ ब्रिटिश गवर्नमेंट खां मदद खपे त वी आर प्रिपेयर टू गिव यू इक्विपमेंट ॾियूं था, तव्हांखे सामान बि ॾियूं था ऐं मदद करियूं था। ठीकु आहे, इहो था चवनि। असीं सम्झूं था त जेकॾहिं हुकूमत इन प्रेशर में अची इहे फ़ैसिला कया आहिनि त बि सिंधी माण्हुनि जी नुमाइंदा हुअण जी सूरत में पीपल्स पार्टीअ खे अवाम खे इतमाद में वठणु घुरिजे, ॿुधाइणु घुरिजे त बाबा असांजे मथां अमेरिका जो बर्तानिया जो प्रेशर आहे। इहा ॻाल्हि छो था अवाम खां लिकाइनि? आख़िर छो ख़ौफ़ज़दा आहिनि? इहा ॻाल्हि जे अवाम सां शेयर, पंहिंजे वोटर सां शेयर न कंदा त कीअं माण्हुनि जी राय खां हू वाक़ुफ़ थी सघंदा? त इहो पंहिंजी जाइ ते ॾुखोईंदड़ पहलू आहे त असांखे हू महरूम था कनि इंफॉर्मेशन का जेको असांजो राइट आहे। दे शुड शेयर विद अस ऑल। ॿी ॻाल्हि थी भाऊवारी त छा हींअर सुपर पावर्स खे या यूरोपियन पावर्स खे असांजो बि कुझु अहसासु थियो आहे? कल्ह मूंखे हींअर अयाज़ भाउ ॿुधायो आहे त राति जो ब्रिटिश या अमेरिकन एम्बेसी में घुरायो आहे सिंधी क़ौम परस्त लीडरनि खे, जंहिंमें जलाल महमूद शाह ऐं कुझु ॿिया विया आहिनि। इहे सभु विया आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थिए पई। हिननि 8-9 ॾींहंनि जो जेको इम्पैक्ट थियो आहे ते हुननि खे बहरहाल सोचण ते मजबूर करे विधो आहे त सिंधियुनि खे इग्नोर करे असीं के फ़ैसिला मड़े कोन था सघूं। अयाज़, इहा ॻाल्हि तॾहिं थी महसूसु थी सिंधी माण्हुनि खे जॾहिं हिलेरी क्लिंटन गुज़िरियल साल पाकिस्तान आई त पाकिस्तान जे हर सूबे में वञी हर माण्हू सां मिली जेको न ही रिप्रेज़ेंटेशन उहा सिंधी माण्हू जी, न उहा सिंध जे मीडिया सां हुननि मिलणु पसंदि कयो, न सिंधी माण्हुनि जे लीडरशिप सां, अल्टरनेटिव लीडरशिप सां हुननि ॻाल्हि ॿोल कई। त तव्हां हेॾी वॾी जेका असांजी सिंध जी हिनखे क़यादत पिया कयो, जेके बि असांजी क़ौम परस्त जमातूं आहिनि, उहा इन ॻाल्हि खे छो न पिया महसूसु कनि त सिंधी माण्हुनि जी आलमी सतह ते से कोन पई ॿुधी वञे, आलमी सतह ते उन्हनि जी अहमियत कान पई महसूसु कई वञे? हिकिड़ो त केस प्लीड कोन पियो थिए सही। असांजी सॼी जेका जफ़ाकशी आहे सा आहे सिंधी मीडिया। असांजो सॼा वधीक कवरेज थिए थी सिंधी अख़बारुनि में। हाणे सिंधी अख़बारूं त उहे पढ़ंदी कोन था, पढ़ंदा हूंदा खणी को समरी ठाहे ॾींदा हूंदनि। असांजो अंग्रेज़ी में असांजो तहक़ीक़दान लिखंदड़ को फेसबुक ते, कोई ट्विटर ते, कोई यूट्यूब आई कोन्हे। प्रेज़ेंटेशन अंग्रेज़ी अख़बारुनि में आई कान्हे। ॿियो सिंधी माण्हू खे ख़त लिखनि एम्बेसीज़ के, डिप्लोमेटिक मिशन्स के, पंहिंजो केस पेश कनि। पॉलिटिकल अॻुवाण उहे पॉलिटिकल लीडरशिप ख़ुदि डिप्लोमेटिक मिशन्स खे ब्रीफिंग ॾे त सिंधी माण्हुनि जा कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि, उहे कोन्हे। सिंधी माण्हू रोज़ो नथो रखी सघे। रोज़ो रखिबो आहे न, रोज़ो माना त हेॾी वॾी ताक़त खां पोइ को दम झलबो आहे। यकदमि समूरियूं उन्हनि जूं शर्तूं ऐं ॻाल्हियूं कोन बणिजी बियूं आहिनि। उन्हनि जे साम्हूं थोरो स्टैंड वठी बीही रहिबो आहे। हुननि खे इहो कोन ॾेखारिबो आहे त तव्हां पुठी ठपरी ते यकदमि माण्हू खड़के सां वञी बीही रहियो। थोरो माण्हू ॼमी बीहंदो आहे, उहो बि घटि आहे। यकदमि माण्हू झुकी वेंदो आहे, उहो बि थोरो न झुकणु खपे, स्टैंड वठणु खपे। ॾिसो, मुस्तफ़ा कमाल साहिब जी तव्हां ॻाल्हि कई त हिलेरी क्लिंटन ऐं उहो जेके हुननि जी लीडरशिप अची नाज़म सां मिले पई। ॿियो त हुननि खे जेका नेटो सप्लाइज़ आहिनि न, उहे नेटो सप्लाइज़ जे हवाले सां हुननि खे कराची जे बंदरगाह खां कराची मां लंघाइण लाइ हुननि खे ज़रूरत आहे हिकिड़े धुरनि जे आशीर्वाद जी। ऐं उहे वरी अफ़गानिस्तान ताईं पुॼाइण लाइ वरी ॿिए सूबे पख्तूनख्वा जी ज़रूरत आहे। उहा सिंध ही जेका बंदि पई थिए, इन सिंध जो मैसेज कम्युनिकेट थींदो उन्हनि ताईं, थोरी देरि लॻंदी थींदी। साइमा मंगना फ्रॉम टंडोलिया। पीपल्स पार्टी वारा चवनि था त अवाम जे मसइलनि खे या उन्हनि प्रॉब्लम्स खे रिप्रेज़ेंट करण लाइ असां वटि मैंडेट आहे ऐं हिननि वटि को मैंडेट न आहे। त आउं अयाज़ साहिब खां पुछणु थी चाहियां त हू इहे छो था चवनि ऐं उन्हनि खे कहिड़ो राइट आहे, कहिड़ो हक़ आहे जो इहे चवनि था? त इन बारे में तव्हां छा था चओ? मुंहिंजे ख़्याल में मैंडेट सॼी तरक़ी याफ़्ता दुनिया में हूंदो आहे त माण्हू इलेक्शन मैनिफेस्टो में कहिड़ियूं ॻाल्हियूं रखी मैंडेट वठी आयो आहे।
इलेक्शन मैनिफेस्टो में जेकॾहिं पीपल्स पार्टी चई आई आहे त हैदराबाद बहाल कोन कंदासीं ऐं कराची खे 5 ज़िलनि में कोन आणींदासीं, त पोइ वाकई माण्हुनि हुन ते मैंडेट ते वोट न अथनि। ऐं जे इलेक्शन में इहो लड़ी विड़ी आया हुआ त थल कैलाल ते कमु जारी रहंदो पियो, NFC मां कुझु कोन ॾींदासीं, बंदरगाह हुननि खे ॾींदासीं, पोइ चइजे बाबा इहो मैंडेट वठी आहिनि। ॾिसो मैंडेट खां सवाइ बि दुनिया में कमु थींदा आहिनि। नेल्सन मंडेला वटि मैंडेट कोन हो जॾहिं सॼी तहरीक शुरू कई, गांधी वटि बि कोन हो। ऐं मैंडेट त मुला उमर वठो जंहिं लखे माण्हू माराए छॾिया, मैंडेट त हिटलर जी नाज़ी पार्टी वठो जंहिं किरोड़े माण्हू माराए छॾिया ऑस्ट्रिया, जर्मनी, पोलैंड में। मैंडेट बाल ठाकरे वटाए मुंबई में जेको कंहिंखे हलणु कोन थो ॾे। ऐं ॿिए पासे अल तहरीर स्क्वायर ते जेके लखे माण्हू निकिता उन्हनि वटि मैंडेट त कोन, मैंडेट त हुस्नी मुबारक वटि, मैंडेट त कज़ाफ़ी वटि आहे जेको इलेक्ट थी आयो आहे, जहिड़ो कूड़ो सचो आहे यमन में ऐं ॿिया जेके वेठा आहिनि दमस्कस में। हाणे उन्हनि जे मैंडेट खे उते जे अवाम ओवर रूल करे छॾियो। ओवर रूल कीअं कई? पंहिंजी राय ज़रिए उथी खड़ो थियो त 5, 8 अगस्त ते ऐं उन खां अॻु में 3 अप्रैल ते ऐं गुज़िरियल हफ़्ते 13 अगस्त ते जेको सिंध जा किरोड़े माण्हू निकिरी आया, सॼी सिंध बंदि हुई, दर हक़ीक़त उन्हनि उन मैंडेट जे ख़िलाफ़ वोट ॾेई छॾियो। मैंडेट हुननि वटि इन इशू ते न रहियो, तंहिंजे करे हुननि खे क़बूल करणु खपे त असांजो इन ॻाल्हि ते मैंडेट रद्द कयो वियो। हा, गटर बटर लाइन ठाराइणु, पाणी नलको ॾियणु न ॾियणु, पुल ते सफ़ाई कराइणु, इहो मैंडेट शायदि बरक़रार हुजनि, पर वॾनि इशूज़ ते सिंध जे माण्हुनि 13 अगस्त ते मैंडेट खसे वरितो। बिल्कुलु। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे त जेका सिंध जी ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी सिंध जी लीडरशिप आहे, उन जा जेके बयान आहिनि या जेके स्टेटमेंट आहिनि उहे इंतिहाई जेके आहिनि से जाहिराना आहिनि ऐं उहे बार बार इहा ई ॻाल्हि जेका आहे त असां माना ट्रू रिप्रेज़ेंटेटिव आहियूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका अजब वारी आहे त हू पूरी दुनिया सां रिकन्सिलेशन करण लाइ तयारु आहिनि। हर पार्टीअ सां हू जेके आहिनि से जफ़ी हणी वेठा आहिनि त रिकन्सिलेशन आहे। ऐं सभ खां वधीक जंहिं शइ ते दुर सां हू रिकन्सिलेशन करण जे मूड में न आहिनि उहे नेशनलिस्ट आहिनि। माज़ीअ में क़ौम परस्तनि ॾांहुं हुनजो रवैयो जॾहिं पाण पावर में न हुआ, अपोज़िशन में हुआ, त सफ़ा मुख़्तलिफ़ हो। गॾु गॾु वेठा हूंदा, गॾु वेठा न, तमामु वॾनि इशूज़ ते ख़ुदि मोहतरमा शहीद बेनज़ीर बि कमू शहीद खां वठी जेको कालाबाग एंटी कालाबाग डैम रैली कढी हुयूं उन में सभई गॾु आहे। सफ़दर तुर्की जे लाइ जेल में हो त शहीद मोहतरमा हर लिहाज़ खां मतिलबु सॼे इशूज़ ते पीपल्स पार्टी क़ौम परस्त न करे। पावर में अचण खां पोइ हुननि जूं प्रायोरिटीज़ चेंज थी वञनि। हुननि जूं प्रायोरिटीज़ कुझु त अहिड़ियूं आहिनि जंहिंजो असीं ज़िक्र कोन था करे सघूं, जंहिंमें घणो वक़्तु ओॾे आहे, सम्झो न। उहो जेके पावर इन पेल्फ चइबो आहे अंग्रेज़ी खे, उन में घणो वक़्तु वञनि। इहा इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध जे क़ौम परस्तनि खे न रुॻो नज़रअंदाज़ था कनि, बल्कि उन्हनि खे इहो चई तव्हां छो त शिकस्त खाधल आहियो इलेक्शन में। ठीकु आहे, असीं मञूं था त माज़ीअ में साईं GM सईद बि इलेक्शन हाराई आहे या इवन पलीअ साहिब इलेक्शन कयूं त इलेक्शन हाराइण जे करे छा इहो थी वियो त हुननि जेको सॼी उमिरि सॼी ॼमार जेका हुननि सिंध जे काज़ लाइ स्ट्रगल कयो आहे, पंहिंजूं जवानियूं जेलनि में ॻारे छॾियूं आहिनि ऐं हिकिड़े सचे मक़सद खे हिन वतन जे बचाव लाइ, हिन वतन जे सॉवरेंटी लाइ विढ़ंदा रहिया आहिनि। उहो रुॻो हिकिड़ी इलेक्शन हाराइण जे करे जेको आहे सो ख़तमु कजे। इहा ई ॻाल्हि वरी हिननि खे था चवनि। छा सर शाहनवाज़ भुट्टो इलेक्शन हाराए वियो हो टटे जे हिकिड़े मिसकिन वर्कर शेख अब्दुल मजीद सिंधी खां, तंहिं करे सर शाहनवाज़ भुट्टे जो असीं ज़िक्र किताबनि मां कढी छॾियो, इलेक्शन हाराए वियो। इहो को दलील या मंतक त न आहे जेको पीपल्स पार्टी वारा ॾियनि था। हीउ जेको ब्लंडर थियो आहे ओवरनाइट गवर्नर हाउस मां वेही जेको उन राति ताईं सिंध असेंबली जे पास कयल मंज़ूर कयल कानून खे, उनजी आइनी हैसियत खे लताड़े ऐं हिकिड़ो ऑर्डिनेंस जेकी का बि लीगल वैल्यू एॾी वॾी तोहिन करे तव्हां इहो कयो आहे, उन ते तव्हांखे माफ़ी वठणु खपे। तव्हांजे हिकिड़े तर्जुमान माफ़ी वरिती आहे त CM साहिब चए थो त न, छाजे लाइ माफ़ी वठूं, असां ग़लती थी आहे। असीं चऊं था न, पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे सिंधी माण्हुनि खां माफ़ी ॾियो। प्रिया मंगलार फ्रॉम टंडोलया। अयाज़ साहब, मुंहिंजो तव्हांखां इहो सुवालु आहे त ही सॼी जेका जिदोजहद हले पई उहा छा सिर्फ़ु कमिश्नरी निज़ाम ऐं बल्दियाती निज़ाम जे विच में आहे? छा सुभाणे अगरि ही चवनि था त असीं को टियों निज़ाम आणींदासीं, छा उहो सिंध लाइ बेटर हूंदो या कमिश्नरी निज़ाम सिंध जे लाइ ओतिरो बेटर आहे जो एॾी एग्रेसिव जिदोजहद हले पई थी? सिंध जे माण्हुनि जो बुनियादी मुतालबो इन जे सॼे ग़िलाफ़ में हिकिड़ो ॿियो हो, उहो हैदराबाद शहर पंहिंजी असलोकी हैसियत ते बहाल थिए, जंहिंखे हिकिड़े मख़सूस तंज़ीम जे हवाले कयो वियो, 4 ज़िलनि में विराए। ॿियो हो त कराची खे 5 ज़िलनि खे मिलाए जेको हिकिड़ो ज़िलो ठाहियो। असां त ख़्वाहिश आहे त लियारी ऐं इब्राहिम इदरीब ज़िला थियनि, त उन्हनि 5 ज़िलनि खे हिकिड़े जे हवाले करे उन्हनि जो नाज़म ठाहे सॼी इंटरनेशनल कम्युनिटी उन्हनि सां डायरेक्टली डील वेठे कयो, रेवेन्यू जा अख़्तियार उन्हनि वटि, मिल्कियतूं, यूनिवर्सिटियूं, EDU ऑफिस सभु। पर इन खां सवाइ हिकिड़ी ॿी बि शइ हुई त इहो सिंबल हो, कराची जी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं हैदराबाद जी सिटी गवर्नमेंट, इन्हनि खे सिंबलाइज़ कयो वियो, इन्हनि खे हिकिड़ो निशानी ठाहियो वियो, अलामत बनायो वियो त सिंध अलॻि शइ, हिननि ॿिन्हिनि जूं सिटी गवर्नमेंट्स अलॻि आहिनि।
तंहिंजे करे मुशरफ जे दौर में सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ जदोजहद कयो, लांग मार्चूं थियूं, ॿियो थियो। हाणे हो त हीअ हुनखे अनर्थ कंदा, चेंज कंदा फ़ैसिले खे, हुननि चेंज कयो, उन ते पाण वरी गीच ॻायूं, मुबारकूं ॾिनऊं, झिमरियूं हयूं, झिमरियूं हणी सिंधी माण्हुनि खे ॿुधायूं ज़बरदस्त कमु थियो। उन झिमरी हणण खां पोइ जो फिरिया त सिंध जे माण्हुनि जेको कमिशनरी निज़ाम जी ॻाल्हि कान्हे, ॿियो त कमिशनरी निज़ाम इहो हो त जेकॾहिं नाज़िम का गड़बड़ करे, जेको मेयर हूंदो हुन ज़माने में, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन, त उन ते मथां हिकिड़ी चेक हूंदी हुई, उहो खरबे रुपयनि जूं मिल्कियतूं, अरबे रुपयनि जा रेवेन्यू नथे ॾेई सघियो। हींअर हुन जे मथां केरु कोन्हे, पुलिस बि उन्हनि जे मातहत। नतीजो छा थियो, कराची में कम्युनिटी पुलिस ठही, टारगेट किलिंग जे माण्हुनि खे तहफ़ुज़ मिलियो, जिन क़तल कया। अच्छा, नाज़िम जेके तमामु डिफेंड थी करे पीपल्स पार्टी, नाज़िम ज़बरदस्त शइ, उहो नाज़िम डायरेक्टली इलेक्टेड त ई कोन्हे। थियण ई खपंदो त गवर्नर हुजे या नाज़िम हुजे, सभु सिधी तरह माण्हुनि जे वोट सां चूंडिजी अचनि न, या उन्हनि जा वार्डजनि काउंसलर वञी होटलुनि में, काउंसलर होटल में वाड़े उन्हनि खे 20-20 लख रुपया ॾेई उन्हनि खां नाज़िम चूंडिजे। तंहिंजे करे इन सिस्टम सॼे खे तब्दील करण लाइ सिंधी माण्हू मैदान में आहिनि। पर हीउ रुगो जिदोजहद इन निज़ाम लाइ न आहे, निज़ाम आहे पीपल्स पार्टी जे समूरनि पॉलिसीज़ जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू उथी खड़ा थिया। दस्तगीर भट्टी साहब, हाणे आख़िर में असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो मिंट बचो आहे। तव्हां असांखे इहो ॿुधायो त ही अञा हिन हुकूमत जा 3.5 साल थिया आहिनि, अञा हिननि वटि 12 महीना पिया आहिनि, ऐं हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़ी हिननि जो पावर बेस आहे सिंध, सा बि हिन महिल ॿरी उथी आहे। त तव्हांखे छा थो लॻे त हीअ जेके पाकिस्तान खपे जो नारो रखी सिंध जे हिनखे अवाम खे एड्रेस करे हुकुमरानी में आया हुआ, उहे अगरि इन ई तर्ज़ सां हुकुमरानी कंदा रहिया, इन ई सिंधी माण्हू खे इग्नोर कंदा रहिया, त हीअ अॻियां केतिरो हली सघंदा? मुंहिंजे ख़्याल में त ज़ाहिर सिंधी माण्हुनि खे इग्नोर कंदा, पंहिंजे पावर बेस खे त पंहिंजे पहिरियों कुआड़ो आहे, पोइ कुआड़ो हणी बि चुका आहिनि। तंहिं करे हिननि खे पोइ हिते मोटणो पवंदो, पंहिंजे पॉलिसीज़ ते नज़रसानी करणी पवंदी, सवेर मूंचो सिंधी माण्हुनि खां माफ़ी घुरणी पवंदी हाईएस्ट लेवल तां, त जीअं सिंधी माण्हुनि खे हिकु दफ़ो थोरो हिन ते ट्रस्ट वरी जेको ट्रस्ट डेफिसिट पैदा थियो हिते ई ख़तमु थिए। महिरबानी दस्तगीर भट्टी साहब, महिरबानी अयाज़ लतीफ़ अली साहब, हिन सां गॾु मां पंहिंजे हिननि सभिनी साथियुनि जी बि थोराइती आहियां जेके खैरपुर नाथन शाह खां वठी हैदराबाद ताईं पंहिंजो टाइम कढी असां सां शामिल थिया। नाज़रीन, यकीनन ही जेको इशू आहे त सिंध जा जेके 2.5 करोड़ 3 करोड़ अवाम आहिनि, उहो कंहिं कार्ड जी ऐं कंहिं हिन जी सियासत जे चालबाज़ियुनि जो हिसो न आहिनि। उन्हनि जी पंहिंजा कंसर्न आहिनि, पंहिंजा इशूज़ आहिनि, उन्हनि जी पंहिंजी वहदत आहे, उन्हनि जी जाग्राफी आहे, उन्हनि जी तारीख़ आहे, ऐं वक़्तु अचे वियो आहे त वक़्त जा हुकुमरान उन सां गॾोगॾु सिंध जी जेका मुतबादिल क़यादत आहे, उहा इन सॼे जेके हिन सिंधी माण्हुनि जी जेका हिकिड़ी जिदोजहद आहे, सिंधी माण्हुनि जा जेके कंसर्न आहिनि, सिंधी माण्हुनि खे जेका मुतबादिल लीडरशिप खपे थी, इन्हनि सभिनी शयुनि खे सम्झनि ऐं सिंधी माण्हुनि जी अनकंडीशनल जेका सपोर्ट रहे थी पंहिंजे क़ौमी इशूज़ ते, उन खे पॉज़िटिवली यूटिलाइज़ कनि। इन सां गॾु ई मूंखे इजाज़त ॾींदा। असांजी ईमेल एड्रेस ऐं फेसबुक स्क्रीन ते अची वियो आहे। असांखे तव्हांजे फीडबैक जो बि तमामु घणो इंतज़ारु रहंदो ऐं असांखे सलाहूं बि खपनि त अॻियां असांखे इन हवाले सां कहिड़नि प्रोग्रामनि ते ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे। मोकिलाणी कान्हे का, सदाईं गॾु।